श्रावण व्रत जा कुछ नियम त तव्हांखे ख़बर आ कि अॼु खां वठी करे महाराष्ट्र में ऐं गुजरात में जेके माण्हू उमास खां पोइ जेके श्रावण चालू थींदो आहे उहो उनखे मञींदा आहिनि। हुनजी अॼु शुरूआत थी थिए त अगरि तव्हां व्रत रखण था चाहियो सावण जा त हुन जा कुछ नियम हूंदा आहिनि, हुनखे तव्हांखे फॉलो करणा हूंदा आहिनि। उहो ज़रूरी आहे त उहे कुछ नियम अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। उहे आहिनि कि सभिनीनि खां पहिरियों त तव्हांखे सुबुह जो जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो जल्दी उथी करे स्नान इत्यादि करे निराहार यानी कि बिना कुछ खाए तव्हांखे मंदिर वञिणो आहे। थी सघे त 30 ॾींहं जेको बि माण्हू भगवान शिव जो अभिषेक कंदो आहे मंदिर में वञी करे हुनजी सभु कामना भगवान शिव पूरी कंदा आहिनि। अगरि तव्हां सक्षम आहियो कि तव्हां व्रत रखी था सघो त सावण जा व्रत रखणु तमामु पुण्यदायी मञियो वियो आहे ऐं तव्हांजे पुण्य में वाधारो कंदो आहे ऐं तव्हांजी जेका आत्मशक्ति आहे यानी सेल्फ कॉन्फिडेंस आहे उनखे बि वधाईंदो आहे। त सावण जे व्रत जा जेके नियम आहिनि उहे आहिनि रुद्राभिषेक खां पोइ तव्हांखे हिकिड़ो ई टाइम खाइणो आहे, या ॾींहं जो या राति जो। ॿियो टाइम तव्हां फलहार करे था सघो, इहो भगवान जो आदेश आहे। अगरि तव्हां नियम फॉलो कयो था त तव्हांखे थूम बसर यानी ऑनियन गार्लिक बि न खाइणी हूंदी आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे मन खे शांत रखी करे पंहिंजो सॼो महीनो कढणो आहे, भगवान में पंहिंजो मन लॻाए रखणो आहे त भगवान सभिनीनि जी इच्छा अवश्य पूरी कंदा आहिनि। त मां उमेद थो कयां अगरि तव्हां भले रोज़ व्रत नथा रखी सघो त घटि में घटि जेतिरो नियम फॉलो करे सघो, यानी कि जीअं बसर थूम न खाइणु, ॿाहिरि जो वधीक न खाइणु, गुस्सो न करणु ऐं पंहिंजे मन खे भगवान शिव में लीन करणु। अगरि तव्हां इहो बि फॉलो कंदा त मूंखे विश्वास आहे कि भगवान शिव तव्हांजी सभु मनोकामना पूरी कंदा। घणा ई माण्हू सूमर जो व्रत रखंदा आहिनि ऐं भगवान शिव हुननि जी बि आराधना ॿुधी वठंदा आहिनि ऐं हुननि खे बि मनवांछित फल प्रदान कराईंदा आहिनि। त तव्हां सभिनीनि खे सावण महीने जी जाम वाधायूं हुजनि त भगवान शिव सभिनीनि जे घरनि में अन्न धन रिद्धि ऐं सिद्धि जा भंडारा भरंदा अचनि। इहा ई मां कामना कंदो आहियां।